तकरारी इलाइक़े में G20 जो इजलास कराइण आलमी कानून जी भञकड़ी आहे। इजलास जो मक़सद वालरल इलाइक़े में भारत तरफ़ां हालतुनि खे मामूल मूजिब ॾेखारणो आहे। भारत सम्झे थो त हू कांग्रेस ज़रिए कश्मीरियुनि जी आवाज़ खे दॿाए सघे थो, पर हू दुनिया खे भारत जो असल चेहरो ॾेखारे रहिया आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं आज़ाद कश्मीर जे दौरे दौरान मीडिया सां गैर रस्मी सां ॻाल्हियूं। चयाईं हू कश्मीरी भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ आज़ाद कश्मीर आयो आहे। आज़ाद कश्मीर में जलसो पिणु मुनक़द कयो वेंदो। परॾेही वज़ीर ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुज़फ़राबाद में वालरल कश्मीर जे मुहाजिरनि जे वफ़्द जी मुलाक़ात। वफ़्द बिलावल भुट्टो ज़रदारी खे श्रीनगर में रिथियल G20 कॉन्फ्रेंस बाबति ख़दशनि खां आगाह कयो। कश्मीरी मुहाजिरनि जे वफ़्द परॾेही वज़ीर खे भारतीय फ़ौज जे ज़ुल्मनि खां बि आगाही ॾिनी। वफ़्द पारां वालरल कश्मीर जी आज़ादी तहरीक जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जी किरदार जी वाखाण कई। वालरल कश्मीर जी कानून साज़ी असेंबली जे मेंबर चौधरी कासिम मजिद तरफ़ां PP चेयरमैन जे मान में आजियाणो। नून लीग ऐं फॉरवर्ड ब्लॉक जे मेंबरनि जी आजियाणे में शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि लाहौर में आला सतह इजलास। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी ऐं सिक्योरिटी अमलदारनि जी शिरकत। वज़ीर आज़म खे 9 मई वारनि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ते ब्रीफिंग। शहबाज शरीफ चयो आहे त इमरान नियाज़ी मुल्क खे जेको नुक़सान पहुचायो उन जो मिसाल नथो मिले। फ़ौजी ठिकाणनि ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाईंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस हलाया वेंदा। कंहिं बेगुनाह सां ज़्यादती न थींदी। को बि ॾोहारी सज़ा खां बची न सघंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त इमरान ख़ान उनखे मिंथू पियो करे जंहिंखे अमेरिका में केर बि नथो सुञाणे। PTI चेयरमैन 1 साल अॻु ख़त ॾेखारे चयो त साज़िश थी आहे। हाणे ॿुधाए त किथे आहे साज़िश। वफ़ाक़ी वज़ीर आसिन इक़बाल जो चवणु आहे त जिन्ना हाउस ऐं शहीदनि जी यादगार ते हमिलो अफ़सोसनाक आहे। रिथाबंदी तहत स्कूलनि, एम्बुलेंसनि ऐं रेडियो पाकिस्तान जी इमारत खे बाहि ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान चयो त अमेरिका ते इल्ज़ाम मढ़ींदड़ अॼु कांग्रेस मेंबरनि खे मिंथू करे रहियो आहे। इमरान ख़ान सियासत ख़ातिर मुल्क जे परॾेही मफ़ादनि ख़िलाफ़ साज़िश कई। इमरान ख़ान जवाब ॾियण खां बचण लाइ आलमी दुनिया तरफ़ ॾिसी रहियो आहे। PTI MNA आफ़ताब सिद्दीकी ऐं अॻोणे MNA उस्मान तरकई बि पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो। संदन चवणु आहे त PTI जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कनि था। 9 मई जी बदतरीन दहशतगर्दी बाद PTI सां हलणु ॾुखियो आहे। वाक़िअनि जी पहिरियां बि मुखालफ़त कई ऐं हाणे बि करे रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ जी सीनियर अॻवान शीरी मज़ारी जी धीउ ईमान मज़ारी पारां पंहिंजी वालदा जी गिरफ़्तारी ते इमरान ख़ान जे रवैये ते तनक़ीद। चयाईं संदसि वालदा तहरीक इंसाफ़ लाइ वॾी जदोजहद कई ऐं वक़्तु ॾिनो, पर जॾहिं खेसि गिरफ़्तार कयो वियो त क़यादत संदसि साथ न ॾिनो। हिन वक़्तु इमरान ख़ान खे सिर्फ़ पंहिंजी ऐं घरवारी जी ॻणती आहे। खेसि कारकुननि जी गिरफ़्तारी जो को ओलिको नाहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त इमरान ख़ान अॼु बि मुल्क खे नुक़सान पहुचाए रहियो आहे। साइफ़र मामले ते पूरी क़ौम खे बेवकूफ़ बणाईंदड़ PTI चेयरमैन काल्ह ॿीहर चयो त मुल्की इदारे जे सरबराह खेसि हटायो। इमरान ख़ान शयुनि खे बंदि घिटी ताईं वठी वियो। सियासत में इख़्तिलाफ़ राय हूंदो आहे, पर दुश्मनी नथी थी सघे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त इमरान ख़ान परॾेही औरत खे मिंथू पियो करे त संदसि हक़ में बयानु ॾिनो वञे। अमेरिका ते हुकूमत किराइण जा इल्ज़ाम हणंदड़ अॼु उनखां मदद घुरी रहियो आहे। PTI चेयरमैन मुल्क खे तबाह करण वारे रस्ते ते हली रहियो आहे। IMF प्रोग्राम में देर थियण सबब ईंदड़ माली साल जे बजट शेड्यूल मुतासिर थियण जो ख़दशो। मौजूदा माली साल जे मुआशी अंगनि अखरनि खे हितमी शक्ल ॾियण ऐं ईंदड़ माली साल जी GDP समेत काथी तरक़ियाती बजट ऐं सालियानी तरक़ियाती रिथाउनि जी मंज़ूरी लाइ नेशनल अकाउंट्स कमेटी ऐं सालियानी प्लान कोआर्डिनेशन कमेटी जा इजलास मुलतवी कया विया।
इक़्तिसादी मामलनि वारी वज़ारत जो चवणु आहे त हुकूमत कर्ज़नि जी वापसी लाइ समूरा इंतज़ाम करे छॾिया आहिनि। हुकूमत परॾेही मटा सटा जे ज़ख़ीरनि जी सतह में बहितरी लाइ पुरुमीद आहे। बख्शापुर में सूमर लारे वट धाड़ेलन जो पुलिस मोबाइल ते हमलो, 2 एहलकार शहीद पुलिस एहलकारनि में मक़सूद ऐं अदब जखराणी शामिल। ड्राइवर सदाम ज़ख़्मी थी पियो। नूरीन फातिमा क़त्ल केस में अहम अॻु भराई, नारी जे भाउ क़त्ल जो एतराफ़ करे वरितो। नारी नूरीन महर जे भाउ मोहसिन पुलिस आॾो भेण खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो। पुलिस मूजिब क़त्ल में इस्तेमाल थियल पिस्तौल मोहसिन जे चाचे जुमे खान महर जो आहे। उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। खिपरे जे अछड़ो थर वारे इलाइक़े में बाहि लॻण सबबि 4 मासूम भाइर ऐं भेनर सड़ी फौत, पीउ ज़ख़्मी। तड़ चनाव में कखाउन उजनि खे बाहि लॻी वई। फौत थियलनि में 8 वरह जो असगर, 7 वरह जो अनवर, 6 वरह जी मरियम ऐं 2 वरह जी सुल्तानी शामिल। ज़ख़्मी बचल राजड़ गणती जोगी हालत में हैदराबाद इस्पताल मुंतकिल। मुतासिर घर में कोहराम मतल। ऐं कंदकोट में नीगर अगवा, हिंदू बिरादरी जो धरणो। मिर्ज़ापुर पाड़े मां मोटरसाइकिल सुवार हथियारबंद 7 वरह जी समरत कुमार खे अगवा करे विया। वारसन ऐं हिंदू बिरादरी जे माण्हुनि वाक़े ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस नाकाबंदी करे छॾी।